दोस्तों अॼु घुमूं था डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ जेको मोरो सां बिल्कुलु क़रीबी आहे ऐं असां सां गॾु दोस्त मोहम्मद सुमरो साहब ऐं आऊं मुंहिंजो होस्ट अवैस अकबर। दोस्तों ये न्यू जतोईट मिठियाणी खां पोइ वरी नौशहर फिरोज़ जो ही रोड आहे, तमामु बहितरीनु प्यारो। हिते अगरि तव्हां विचां गुज़रंदो तव्हांखे इहे इस्लामाबाद ऐं हेॾां जो कोमरी जूं जेके आहिनि सो हिते यादूं अची वेंदियूं। मंज़र बि तमामु ज़बरदस्त आहे, मौसम बि तमामु सुठो आहे। डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ जंहिंजे अंदरि कंडियारो अचे थो, भिरिया सिटी अचे थो, मोरो अचे थो ऐं ॿिया बि काफ़ी शहर बि आहिनि उहे अचनि था। ऐं रस्ते में असांजो वरी ईअं थी वियो टैंकी जे हेठां जेको बाइक बीठल हुई उन करे हिन तरो जेको आहे सो लीक थी वियो। बहरहाल बोतल सां जुगाड़ करे भाऊ दोस्त मोहम्मद सुमरे साहब जुगाड़ करे ॾिनो नेठ जुगाड़ खां पोइ असां वरी निकिरी वियासीं, पेट्रोल भराए वरी साॻियो ई पंहिंजे रस्ते खां निकितासीं। तमामु ॻोठ खे इंजॉय बि कयूं पिया। हीअ दोस्तो हिकिड़ी बकरी तव्हां ॾिसी सघो था, हिन जा सिंग वॾा अजीब टाइप जा हिकिड़ा हुया, भरण जहिड़ा सीन हुया। असां ब्रेक हणी ज़ोरी हिन बकरी असां शूट कयोसीं हिन में कैमरा में। नौशहर फिरोज़ जे रस्ते में हाणे वञूं पिया, हिन रस्ते में तव्हांखे ॾेखारींदो हलां त हिते उहा जेल अथव, सेंट्रल जेल तमामु वॾी, SSP ऑफिस SP ऑफिस उहो रोड आहे। ही DHO ऑफिस बि हिते ई आहे, इन रोड ते आहे। वॾा पुलिस जा ऐं इहे जेके शयूं हिननि रोडनि ते आहिनि। बहरहाल जीअं तीअं असां पहुची वियासीं हाईवे ते। हाईवे क्रॉस करण खां पोइ असांखे परे पासे नौशहर फिरोज़ मिलंदो। हेलमेट असांखे पातल करो, थधि बि तमामु घणी थधि में। बहरहाल असां पहुची वियासीं नौशहर फिरोज़ जे मेन गलियुनि में। तव्हांखे ॾेखारींदो हलो, नौशहर फिरोज़ डिस्ट्रिक्ट आहे जेको तक़रीबन गूगल ते जेको 2017 जी ॿुधाइनि था पॉपुलेशन, त 1.6 मिलियन माना 16 लख जी पॉपुलेशन आहे, लेकिन हुन जी पॉपुलेशन वधीक। मेन रोड पां गुज़रूं पिया, ही गेट आहे जंहिंजे मथां लिखियलु आहे बाब गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साहब जो तमामु वॾो हिकिड़ो रोल रहियो आहे नौशहर फिरोज़ में। हीअ दोस्तो सिंध बैंक आहे, हिन मथां जेको तव्हां ॿाहिरां रश ॾिसो पिया आहिनि, इहे असांजा प्यारा दोस्त आया अथव मारूवाड़ा जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट या पैसा वठणु पंहिंजी मायुनि सां गॾु साईं ॿिन्ही पासे। ऐं हीअ बैंक अल हबीब। ऐं इहो ॿुधाईंदो हलां त नौशहर फिरोज़ में हीअ जेके ख़ासि तौरु लोह जो कमु तमामु जाम आहे, अलमारियूं, दरवाज़ा, दरियूं, शटिंग जो कमु इहे जाम आहिनि तमामु घणो। हीअ कंजस्टेड सिस्टम न आहे हिते, जीअं मोरे में हूंदो आहे न, मोरो तमामु घणा आवाम तमामु घणी आहे, हिते इहो सिस्टम न आहे, सोड़ संगोड़ वारो कमु न आहे। व्लॉग तमामु वॾो हुयो, इन करे हिनखे थोरो फास्ट कयोसीं त जीअं थोरो आहे शॉर्ट थी वञे। तव्हांजो टाइम बि क़ीमती आहे, असां बि चऊं था जीअं टाइम तव्हांजो हलंदे मारींदे असां साईं पहुची वियासीं हाणे साईं बदरुद्दीन जतोई साहब जी ऑफिस, जेको बैंक मैनेजर आहिनि उते। साईं चांहि जो असांखे जेको आहे ब्रेक लॻायो, चांहि जे ब्रेक खां पोइ वरी असां निकितासीं ॿाहिरि। नौशहर फिरोज़ शाही बाज़ार ऐं रेशम गली ही तव्हां ॾिसी सघो था, हीअ बि तमामु सुठा आहिनि, लेकिन जीअं तव्हांखे ॿुधायां त हिते घणो रश न आहे। ही साईं इमाम बारगाह वारो रोड अथव। हिन में ईअं आहे नौशहर फिरोज़ में जेको मां नोट कयो, हिते गलियूं जेके आहिनि न सन्हियूं गलियूं आहिनि, कार हिन में वॾो मुश्किल सां गुज़रंदी। इमाम बारगाह वारो रोड आहे, इमाम बारगाह असां क्रॉस करे आयासीं। ऐं हिते नौशहर फिरोज़ जा जेके वॾियूं शख़्सियतूं आहिनि, उन में गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साहब अचे थो, मास्टर चंद्र अचे थो जेको ठारू शाह जो हुयो। उनखे अलावा बि तारीख़ ॾाढी वॾी आहे, सूफ़ीज़म तमामु घणो आहे हिते, काफ़ी दरगाहूं आहिनि। हीअ मोबाइल मार्केट खां क्रॉस पिया कयूं। नौशहर फिरोज़ जेको तमामु पढ़ियल लिखियल ही डिस्ट्रिक्ट आहे। हाणे बि 2024 जी जेका साईं सरदार शाह जेको एजुकेशन जो मिनिस्टर आहे, उन पंहिंजी कॉन्फ्रेंस में ॿुधायो त नौशहर फिरोज़ जा तमामु घणा नौजवान जेके आहिनि सो पढ़ाई में अॻिते आहिनि ऐं उन्हनि जी रिज़ल्ट तमामु सुठी आई आहे। दोस्तो हिते जी पासपोर्ट ऑफिस आहे, ही सिंध यूनिवर्सिटी जा कैंपस आहिनि ऐं तमामु पुराणो हिते हिकिड़ो स्कूल बि आहे जेको असां क्रॉस करे आयासीं, गवर्नमेंट मदरसा कैंपस जे हवाले सां। इन खां अलावा दोस्तो अगरि हिते ॿियूं शयूं आहिनि जेके असांखे मिस थी वियूं आहिनि, तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाइजो त नेक्स्ट बारे में इनशाला उनखे कवर कबो। ऐं हिते इहो ॿुधाईंदो हलां त पिज़्ज़ा वारो बि आहे। पिज़्ज़ा असां डॉक्टर मोरो साहब जी क्लिनिक ते हाणे ब्रेक कयोसीं, जिते साईं जन असांजी तमामु सुठी ख़िदमत कई। चांहि हिते बि लॻाईसीं, चांहियूं जाम आहिनि बाबा हिते, जिथे वञो त चांहि असांखे ज़रूरु लॻंदी।
त ईअं दोस्तो डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ सां घुमी फिरी आयासीं। हाणे वञूं पिया वापसि। थधि आहे तमामु जाम, सिजु लही वियो आहे पाण ई बाइक ते, ऐं हेलमेट बि जीअं तव्हांखे ॿुधायमि त असां वटि आहे कोन। त बहरहाल वञूं पिया, रस्ते में आहियूं। हिते तव्हांखे ॿुधायां नेशनल पार्क बि आहे, जेको इंडस्ट्रियल पार्क हुयो लेकिन उनजो कमु हाणे बंदि थी वियो आहे। इंडस्ट्रियल यूनिवर्सिटी हिते ठहे पई, 2014-15 जी ॻाल्हि हूंदी। गुलाम मुर्तज़ा ख़ान जो साहब मिनिस्टर हुयो, इंडस्ट्रियल मिनिस्टर, हुन वरी कोशिशि कई हिते यूनिवर्सिटी बि थिए, लेकिन पॉलिटिकली सिस्टम इलाही अजीब आहे, जंहिं करे न थी सघियो। हाणे पंहिंजे ॻोठ पहुची वियासीं। ही साईं जतोई साहिबनि जी वॾियूं महिरबानियूं, जिन्हनि असांजी बिरयानियूं खारायूं। साईं अब्दुल कयूम जतोई साहिबु असांजी ख़िदमत की ॾाढी, और उन्हनि जी वॾियूं महिरबानियूं। ऐं बिरयानी जो टेस्ट बि ॾाढो भलो हुयो, ऐं हिते आलू जूं टिकियूं बि ठहियल हुयूं, उहे बि ॾाढियूं सुठियूं हुयूं। ही साईं अब्दुल कयूम जतोई साहिबु आहिनि, जिन्हनि जी वॾियूं महिरबानियूं। त दोस्तो वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं, तव्हां असांजो वीलॉग ॾिठो, तव्हां असांखे एतिरो रिस्पॉन्स ॾिनो, ऐं इंशाल्लाह वरी मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में कंहिं ॿिए वीलॉग सां गॾु। साईं अब्दुल कयूम जतोई साहिबु, वॾियूं महिरबानियूं तव्हांजो। अस्सलाम वालेकुम।